अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार हवाया सारा सुमरो इन बुलेटिन में मूसांगत साथ इंदी फराज शाह सबका पेरी हिक नज़र हेडलाइन ते। ईरानी सदर मसूद पिज़िक्शियान आला सतही वफ़द सां गॾु हिक ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां नूर खान एयरबेस ते ईरानी सदर जी आजिया। नायब वज़ीर आज़म इसहाक डार, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ातून अव्वल आसिफ भुट्टो ज़रदारी भी मसूद पिज़िक्शियान जो इस्तक़बाल कयो। ईरान जो पॾही वज़ीर अब्बास राक्शी भी ईरानी सदर जे वफ़द में शामिल। ईरानी सदर के पाकिस्तान पहुचण ते 21 तोबन जे सलामी। ईरानी सदर के पाकिस्तान पहुचण ते 21 तोबन जी सलामी। हवाई फ़ौज जे जहाज़नि भी सलामी ॾिनी। मसूद पिज़िक्शियान सदर ऐं वज़ीर आज़म समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान अमरीका ईरान तकरार घटाए छॾियो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में जंगबंदी थी चुकी। ईंदड़ 60 ॾींहनि दौरान दुरियुनि विच में टेक्निकल ॻाल्हियूं थींदियूं। स्विट्ज़रलैंड में तारीख़ी मुफ़ाहमी याददाश्त ते सयूं कयूं वयूं। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अॼु इख़्तिलाफ़ी मामलनि ते ॻाल्हाइण जो ॾींहुं न आहे। 2018 जी चूंडुनि जी जांच कराई वञे। जे उहा कानूनी हुकूमत हुई त हीअ बि कानूनी हुकूमत आहे। ॻाल्हि निकिरंदी त परे ताईं वेंदी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त ईरान मथां पाबंदियूं फौरी तौर ते हटायूं वेंदियूं। ॻाल्हियुनि जो ईंदड़ मरहलो वधीक सख़्तु थी सघे थो। इसराइल जे हमलनि अमरीका ईरान ॻाल्हियुनि जे अमल खे सख़्तु मुतासिर कयो। अरब मीडिया खे इंटरव्यू में इसहाक